आम ख़बर वांखे ॾींदालूं। पीपीएमए ने शाज़िया मरी इलेक्शन कमीशन का मुतालबो कयो आहे त पीटीआई हैदराबाद जे वकीलनि पारां उमरकोट जे क़ौमी तक एनए 213 ते धांधली जी कोशिश जो नोटिस वरितो वञे। शाज़िया मरी जो चवणु आहे त पीटीआई जे माण्हुनि हैदराबाद खां उमरकोट पहुची चूंडुनि ते असरअंदाज थियण जी कोशिश कई। जीडीए कारकुन पोलिंग स्टेशन ते कब्ज़ो ऐं चूंड वारियूं मंडल ख़राब करणु चाहिनि था। वायुमंडल ख़राब करणु चाहिनि था। नाज़रीन अवांखे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां त पीपीएमए ने शाज़िया मरी इलेक्शन कमीशन खां मुतालबो कयो आहे त पीटीआई हैदराबाद जे वकीलनि पारां उमरकोट जे क़ौमी तक एनए 213 ते धांधली जी कोशिश जो नोटिस वरितो वञे। शाज़िया मरी जो चवणु आहे त पीटीआई जे माण्हुनि हैदराबाद खां उमरकोट पहुची चूंडुनि ते असरअंदाज थियण जी कोशिश कई। जीडीए कारकुन पोलिंग स्टेशन ते कब्ज़ो ऐं चूंड वायुमंडल ख़राब करणु चाहिनि था। पीपीएमए ने वधीक चयो त पीटीआई ऐं जीडीए कारकुननि गवर्नमेंट स्कूल जमाल बकराणी जी पोलिंग स्टेशन 200 एकड़ ते हमलो कयो।